अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं डेपारजा खां नाज़न आलमानी जी। डेपारजा शहर उतेरा टावर भरिसां सॾपंद चौंकी हूंदे बि अखियुनि खां नाबीन गुलाम हुसैन उतेरो जे घर राति 8 बजे 3 जवाबदार हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती घर भातियुनि खे यरगुमाल बणाए 2.5 लख रोक रक़म सोना ज़ेवर समेत घर जो सामान फुर करे फरार थी विया। खोजी कुतनि ऐं पेरनि जी मदद सां पेरा खयां विया, जेके ॻोठ मंगो खान डर पोता ॾोहारी बासर हुजण करे पुलिस चौंकी इंचार्ज डेपारजा भाॻियनि खे चयाईं मुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। अवां SSP सां राब्तो कयो। हद जे SHO जो न अचण SSP सां राब्ते जी ॻाल्हि खां पोइ मुतासिर धुर डेपारजा मेन स्टॉप ते टायरनि खे बाहि ॾेई सख़्तु एहतजाज कयो। जंहिं मौक़े ते डॉक्टर इशफाक उतेरो, मंसूर अली उतेरो, उस्ताद असलम जावेद उतेरो, मोहम्मद अली उतेरो समेत शहर वासिन पिणु शामिल थी मज़लूम न्याणीअ सां इंसाफ़ ॼाणण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं पुरज़ोर अपील कंदे IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद, SSP नौशर फिरोज़, DSP मोरो समेत वस वारनि खे पुरज़ोर अपील कंदे चयो त फुल फौरी ॾोहारी गिरफ़्तार करे घर खे लॻल धाड़े जो सामान वापसि करायो वञे। जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।